नाज़रीन, सखर मां हफ़ीज़ लाशारी जी ख़बर है। अवां सां शेयर कयूं पिया। सखर डेवलपमेंट अलायंस जे चेयरमैन हाजी मोहम्मद जावेद मेमण सेबको पारां बिजली जी डिघी लोड शेडिंग सार्फिन जे बिलनि में ॻरी रक़म जी डेडिकेशन मढ़ण ते कावड़ जो इज़हार कंदे चयो आहे त सेबको जे नाअहल ऐं करप्ट ऑफिसरनि शहरनि जो जीअण जंजाल करे छॾियो आहे। शदीद गर्मी में 10 खां 14 कलाकनि जी लोड शेडिंग वापारियुनि ऐं शहरनि जी ज़िंदगी अज़ाब बणाए छॾी आहे। एक्सप्रेस फीडर ऐं 100% रिकवरी हुजण जे बावजूद शहरी इलाइक़नि में केतिरा ई कलाक बिजली गायब रहण मामूल बणिजी चुको आहे, जंहिंसां वापारी सरगर्मियूं पिणु ठप थी वियूं आहिनि। जॾहिं त हैरत जी ॻाल्हि त इहा आहे त सेबको जी नाअहल ऑफिसरनि बाक़ाइदगी सां बिल अदा कंदड़ सार्फिन ओपन प्लाट बंदि घरनि जे कनेक्शन ते ॻरी रक़म डेडिकेशन मढ़ण जो सिलसिलो बि शुरू करे छॾियो आहे, जेका सरासर ज़ुल्म ऐं नाइंसाफ़ी आहे। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार हुन पंहिंजी ऑफिस में SDA जे सीनियर वाइस चेयरमैन गुलाम मुस्तफ़ा फुलपोटो, मौलाना उबैदुल्ला भुट्टो, आगा ताहिर मुगुल, ईदन जागरानी, अब्दुल बारी अंसारी, डॉक्टर सईद एवान ऐं अॻवान पिणु मौजूदु हुआ। SDA चेयरमैन हाजी मोहम्मद जावेद मेमण ऐं अॻवाननि चयो त सेबको ख़िलाफ़ भरपूर एहतजाज तहरीक जो आगाज़ कयो वेंदो, जंहिंजी तमाम तर ज़िम्मेवारी सेबको जे ऑफिसरनि ते आइद थींदी।